जैकबाबाद जा तारीख़ी माग जेके शहर जी सुञाणप ऐं माज़ी जे विरसे जो अहम हिस्सो आहिनि, डिघे अरसे खां सार संभाल न थियण सबबि ज़ुगूं हाली जो शिकार बणियल हुआ। सिंध वॉइस पारां जैकब क्लॉक ऐं विक्टोरिया टावर जी ख़राब हालत ऐं इंतज़ामिया जी बेध्यानी बाबति रिपोर्ट्स नशर कयूं वयूं, जंहिंखां पोइ ज़िले इंतज़ामिया हरकत में अची वई आहे। डिप्टी कमिश्नर जैकबाबाद शहज़ाद अहमद साही सिंध हुकूमत जी सकाफ़त, सियाहत, नवादरात ऐं आर्काइव्स खाते खे ख़त लिखी ज़िले जी तारीख़ी मागनि ऐं इमारतुनि जे तहफ़ुज़, मरम्मत, बहाली ऐं ख़ूबसूरती लाइ जामिया क़दम खणण जी दरख़्वास्त कई आहे। ख़त में डिप्टी कमिश्नर ॼाणायो आहे त जैकबाबाद ज़िले में केतिराई अहम तारीख़ी ऐं सकाफ़ती माग मौजूदु आहिनि, जिन में जैकब रेजिडेंसी, जैकब क्लॉक, जॉन जैकब कब्रिस्तान, विक्टोरिया क्लॉक टावर, डोकोट या कबूतर खानो ऐं ॿिया क़दीमी आसार शामिल आहिनि। डिप्टी कमिश्नर मूजिबि वक़्तु गुज़रण, मौसमी असरनि ऐं बाक़ाइदा सार संभाल न थियण सबबि केतिराई तारीख़ी माग ख़राब हालत जो शिकार थी विया आहिनि, जिन जी फौरी तहफ़ुज़ ऐं बहाली जी ज़रूरत आहे। ख़त में चयो वियो आहे त ज़िले सतह ते तारीख़ी मागुनि जी मरम्मत ऐं सार संभाल लाइ मख़सूस फंड मौजूदु न आहिनि, जंहिं सबबि ज़िले इंतज़ामिया महदूद वसीलनि सबबि घुर्बल कम मुकमल नथी कराए सघे। सकाफ़त खाते खां दरख़्वास्त कई वई आहे त जैकबाबाद जे समूरनि तारीख़ी मागुनि जो टेक्निकल सर्वे, दस्तावेज़ी तयारी ऐं मौजूदा हालत जो जाइज़ो वरितो वञे, जंहिंखां पोइ बहाली, मरम्मत ऐं ख़ूबसूरती लाइ मुकमल मनसूबो तयारु करे अमली क़दम खयां वञनि। सिंध वॉइस जी रिपोर्ट्स खां पोइ तारीख़ी विरसे जे तहफ़ुज़ लाइ इंतज़ामिया पारां क़दम खयां पिया वञनि। डिप्टी कमिश्नर यकीन ॾियारियो आहे त सर्वे, मनसूबाबंदी ऐं बहाली जे मरहलनि दौरान ज़िले इंतज़ामिया लाॻापियल माहिरनि ऐं टेक्निकल टीमुनि सां हर मुमकिन सहकार कंदी। जैकब क्लॉक ऐं विक्टोरिया टावर जहिड़ा तारीख़ी माग रुगो इमारतूं न पर शहर जी तारीख़ ऐं सुञाणप जो हिस्सो आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त सकाफ़त खातो उन्हनि जी बहाली लाइ केतिरी तेज़ी सां क़दम खणे थो।